जेको केस जो दौरानियो जीअं मूंखे यादि आहे त तमामु ग़ैर यकीनी जो हिकिड़ो सूरत हाल हुई मुल्क सॼे में ऐं सिंध जे माण्हुनि में ऐं ख़ासि करे बाबा जहिड़े माण्हू जे ऐं हुननि जे हल्के जे अंदरि हर वक़्तु इहा लाज़मन इहा ग़ैर यकीनी जी सूरत हाल हुई। पर बाबा खे हमेशह इहो हुयो त हे भुटे खे न छॾींदा। इन जे करे त जेकॾहिं हे निकितो त पोइ हिननि जो रहणु हिते हिन मुल्क में हिननि फ़ौजियुनि जो जेको आहे सो इहो मुश्किल थी वेंदो। ऐं ॿियो जेको हो सो त अमेरिका जेको आहे उहो जेको ग्रुप जेका इंटरनेशनल लीडर्स जा मुसलमान लीडर्स जा हुया जंहिं सरबराही कॉन्फ्रेंस में जेको पैक्ट कयो हो पाण में जेको वेस्ट ते मुक़ाबिलो करणु जंहिंमें पंहिंजो इहो पंहिंजो शाह फैसल हुयो, इहो अनवर सादात हुयो, अल्जेरिया जो वारी बोमदियन हुयो, इहे अहिड़ा ॿिया इहे 3-4 जेका हुया ऐं उन में भुट्टो साहिबु सरे फ़हिरिस्त हुयो। उन्हनि खे एलिमिनेट करणु शुरू कयूं। सो इहो भउ हन त इहो हिन खे एलिमिनेट कंदा ऐं इहा जेको कोर्ट जो मामिलो आहे इहो सॼो जेको आहे सो इहो ईअं ई हिकिड़ो खानापुरी आहे, छो जो हिननि जो फ़ैसिलो जेको आहे सो लॻे थो ईअं त हू कोन छॾींदा। इहा ॻाल्हियूं हलियूं पिए ऐं जेको आहे सो असां त वेहंदासीं ॾिसंदा हुआसीं त इहे फलाणो फलाणो आयो आहे, फलाणो आयो आहे, इहे सभु हूंदा। साईं जी एम सैद वटि बि वेंदा मिलण लाइ सभु कुझु। त इहे ॻाल्हियूं इन क़िस्म जूं हलंदियूं। इहो न हो त अॼु केस में हीअ आर्ग्यूमेंट थियो या हीअ आर्ग्यूमेंट थियो, अहिड़ियुनि ॻाल्हियुनि ते त चए त बेमाना आहिनि इहे शयूं सभु। पर इहो हिकु मूंखे यादि आहे हिकिड़ो दफ़ो बाबा ईअं वेठे वेठे ईअं सोचे, मां वेठो हुउसि गॾु, ई शाम जो टाइम हुजे, थियो ईअं ॻाल्हियूं जेको थियूं मूंखे यादि आहे। हुन में इहो हिकु आफ्ताब अहमद ख़ान सेक्रेटरी हूंदो हो, उन वक़्तु इकनॉमिक अफेयर्स फाइनेंस जो बि हुयो। इहो तमामु उहो ओल्ड जनरेशन वारो तमामु शेर शाइरी वारो इंटेलेक्चुअल उहो मिलणु आयो त इहे ॻाल्हियूं पिए थियूं। सो उन चयो, छो जो हू सेक्रेटरी हुयो उन वक़्तु जॾहिं इहो जेको हिननि जो इहो थियो हो, इहो मर्डर जेको जंहिं ते इहो भुट्टे साहिब ते इल्ज़ाम लॻो। सो उहे हुया त भुट्टे साहिब जा मुख़ालिफ़। सो भुट्टे साहिब जे लाइ हुन चयो त भुट्टे साहिबु मारण जो हुकुम न ॾिनो। भुट्टे साहिबु चयो फिक्स हिम। सम्झो न, हाणे उहे चेला हुया या महमूद मसूद जेको महमूद मसूद जेको इहो उहो ई खूनी माण्हू हो। इन बंगाल में बि गोली हलाई 53 में ईस्ट पाकिस्तान में। हा साईं, मुंहिंजी वालदा बची वई हुई, शी वॉज अ स्टूडेंट देयर द यूनिवर्सिटी। हुननि लैंग्वेज राइट्स में उहो लैंग्वेज जो उहो थियो न, हुन गोली हलाए छॾियो स्टूडेंट्स ते, स्टूडेंट्स मुआ बि हा हुन में। सो इहो मशहूरु हो, हिन खे येस मैन हुयो, जीअं हिटलर जो अर्नेस्ट रॉम वांगुरु हूंदो हो न, उहो इहो ई पिक्चर हो हिन जो। छो जो FSF बि त उन ई वांगुरु हुयो न हिकिड़ी शइ। FSF तमामु ख़तरनाक एजेंसी हुई साईं, का मश्करी न हो हुनजो। सो उहो आफ्ताब अहमद ख़ान जो मूंखे चङी तरह यादि आहे। उन बाबा खे चयो, चई भुट्टे साहिबु इहो कोन चयो हूंदो त हुनखे मारियो। जे रहीम खे बि लठियुनि सां मोचड़ा हणी जेको आहे सो जॾहिं जे रहीम सां भुट्टे साहिबु कावड़ियो त हुनखे जेको आहे सो मोचड़ा मारी जो थी जे रहीम सां उन ई राति, सो त मोचड़ा मारी थी, बसि ख़तमु थी वई। हिते जेको आहे सो बाक़ाइदा जेको आहे सो इहो गोलियुनि सां हुनखे मारियो वियो। पर आफ्ताब अहमद ख़ान जो चवणु त इहो न थियो ईअं। सो इहा ई ॻाल्हियूं हलियूं पिए त इहा हिन खे जेको आहे सो इन केस में फसायो अथनि। ॿियो को हुन जे ख़िलाफ़ु अहिड़ो को केस ई कोन्हे को। त इहा जेको आहे सो वाक़ई जेको आहे सो जुडिशल मर्डर जो इम्कान आहिनि। बाबा कॾहिं ज़िया उल हक़ जो शिकिल न ॾिठो आख़िर ताईं।
ज़ियाउल-हक़ हली असांजे घर आयो हो कराची में हिकिड़ो ॾींहुं अकेलो जनरल फरमान खे वठी करे पाण जीप हलाए आयो। असांखे ख़बर हो शाम जो ओचितो जेको आहे तो लालो ॿुधायोसीं सदर पाकिस्तान आयो आहे। अड़े कीअं सदर पाकिस्तान? बाबा अंदरि बेडरूम में लेटियो पियो किताब पियो पढ़े। सो मम्मी भगी तो जनरल फरमान अॻियां अॻियां हुयो, चई प्रेसिडेंट साहब आए हैं एमपी साहब से मिलने के लिए। मम्मी अची ड्राइंग रूम में विहारियसि। बाबा के वञी चए त ज़ियाउल-हक़ आयो आहे, चए तो मैं क्या करूं उसको। मां बाबा के ज़ोर पे ॾिना, चई मैं नहीं मिलता, तुम उसको मिलो, उसको बोलो कि मैं नहीं मिलूंगा। ईअं बि न चई त मां सो रहा हूं या कुझु, चई मैं नहीं मिलूंगा। सो मम्मी बाहिरि सां हाणे छा चवे, मूंखे चई तूं बि वञ माणे खे सपोर्ट कर वञी। मां तमामु सख़्तु जेको आहे सो कमु ॾिनो अथमांसि, त वञ माणे खे सपोर्ट कर। पहिरियों दफ़ो बाबा अहिड़ी शइ मूंखे चयो, मां बि उथी निकितुसि, मुंहिंजो बि आउं ॾके पियो। पोइ ॾिठुमि सलाम परे खां मूं कयो, मां हथु न मिलायोमांसि। जनरल फरमान बि हो तो मम्मी चयसि आई एम सॉरी पीर साहब जो है वो आराम में है, इसलिए मैं उनको तंग नहीं तकलीफ़ देने नहीं आया, मैं मिलने नहीं आया, मैं सिर्फ आपके घर आया हूँ, मुझे दुआ लेने था, बस वो मुझे मिल गया काफ़ी है, बस आपकी ज़ियारत हो गई है। ज़ियाउल-हक़ साहब साईं को ईअं कोन हो, उहो बि वॾो वक़्तु जो फ़नकार हो लाज़मन, जंहिं नमूने सां उहो हूंदो हो। ह्यूमिलिटी हम्बलनेस जेको आहे न, उहो बाबा वटि आयो साईं चाचा ग़ुलाम मुस्तफ़ा जतोई। अची बाबा खे इतला ॾिनई त साईं असां MRD मूवमेंट लॉन्च कयूं था। अदा आशिक़ बि हो गॾु मरहूम, ऐं असां जेको आहे सो हिनखे 4 ॾींहंनि में केरे छॾींदासीं। सो बाबा चयो त अच्छा, इहा त वॾी ॻाल्हि आहे, तव्हां फ़ौज सां टकर था वठो। चई सॼो पाकिस्तान थी थिए, सॼी पाकिस्तान में ईअं थींदो, पलाण थींदो, ऐं जेको आहे सो असां डेमोक्रेसी खे रेस्टोर कंदासीं। सो बाबा चयो बाबा असांजी दुआऊं तो सां गॾु आहिनि, बाक़ी मां बज़ाते ख़ुदि हाणे पोड़ो थी पियो आहियां, मां त उथी नथो सघां, पर बहरहाल मुंहिंजो पूरो मॉरल सपोर्ट तव्हांखे आहे। ख़ुदा करे तव्हां हिननि खे कढो ज़ालिमनि खे, ऐं इहे जेको आहे सो कई 100 सालनि खां असां ते ज़ुल्म करे रहिया आहिनि, ऐं अंग्रेज़नि जे दौर खां वठी हिननि जो जेको आहे सो सख़्तु जेको आहे बदनज़र रही आहे सिंध सां, ऐं जेको आहे सो अलाह साईं हिननि खां जान छॾाए। सो इहा बाबा इहा ॻाल्हि कई, पर चई त बाबा इहो ख़्यालु कजो त अहिड़ो को क़दम न खणिजो जंहिंमें लीडरशिप आउट थी वञे। लीडरशिप खे रोड ते हुअणु ज़रूरी आहे, सीनियर लीडरशिप खे। इहा बाबा मशवरो ॾिनो त तव्हांजी लीडरशिप मेन रोड ते हूंदी त आवाम खे हौसलो थींदो, मथां तव्हां पाण सां को अहिड़ो हरकत कयो। सो MRD सही मूवमेंट जो लॉन्च थी त उन महिल त तमामु जेको आहे सो इहो हुयो उन में, पर हिननि जेको फ़ैसिलो कयो न त अची जेल भरियूं, सभु विया जेल में, लीडर्स जेतिरा बि हुया सभु उथी जेल में हलिया विया। जो जेल में हलिया विया त पोइ लीडरशिप का हुई कान, जेको डायरेक्शन ॾिए माण्हुनि खे, जेको हौसलो करे, ओथारे, मुक़ाबिलो करे। साईं लीडरशिप जो लीडरशिप पर्सनैलिटी हुजे त पोइ सभु कुझु आहे, त माण्हू वीचारा विफलाइनि पिया हो, हुननि खे कंफ्यूज़ थी विया, हुननि खे का ख़बर ई कान हुई। त उहो मूवमेंट खे मारे इन ई डिसीजन छॾियो त हिननि डिसाइड कयो जेलर भरणु हुयो, पाण हिननि MRD वारनि डिसाइड कयो। हाणे हिन में इहा ॻाल्हि पोइ हली, जेको असेसमेंट कंदा हुआ न पोइ, त बाबा इहो छा थियो हिननि जो, इहो जो सभु ॻाल्हियूं। सो उन में इहा ॻाल्हि थी त इहो
पंहिंजे खल बचाइण लाइ हर को जेको आहे सो वञी जेल में वञी रही पियो, छो जो फ़ौज सां ईअं मुक़ाबिलो करणु सवलो न हो। सम्झो न, छो जो केतिरा लीडर जेका आहिनि सो इन्हनि सीनियर्स में केतिरा लीडर इन्हनि खे टॉर्चर थी, छा थियो, कुझु कोन, जेल में विया, पोइ निकिरी आया, ख़तमु किसो। साईं नुसरत भुट्टो अदी बेनज़ीर मरहूमा जेकी आहे सो जीअं जेल मां निकिती 79 में, इहा पहिरीं जी ॻाल्हि थी थिए, भुट्टे साहिब जे शहादत खां पोइ जॾहिं बेनज़ीर साहिबा खे हुननि जेल में विधो हो कुझु वक़्तु पोइ, जॾहिं जीअं निकिरी आई त पोइ बाबा खे मैसेज मोकिलियईं त मां मिलणु थी चाहियां। बाबा चयो बाबा तुंहिंजो घर आहे, जॾहिं बि वणे तूं अचु। पोइ हिकु शाम आई मग़रिब जे टाइम ते हिकिड़ी भॻल फोक्स वैगन में, हो विक्टोरिया स्कोफील्ड या शेफील्ड हुनजी जेकी साहेड़ी हुई, बसि इहे ॿ ॼणियूं हे आया, अची बाबा वटि विया, असां वटि मानी बि खाधई, पर गोल नंढी टेबल असांजी हुई जंहिंजे हिकिड़े पासे बेनज़ीर वेठी, हिकिड़े पासे बाबा, विच में हे ॿ ॼणा, असां पासे वारे डाइनिंग टेबल ते बि वेठासीं, कॉन्वर्सेशन ॿुधूं पिया। पहिरें जेको आहे सो बाबा खे हथ में पर्ची ॾिनईंसि त ही बाबा डेथ सेल मां तव्हांखे ॾिनो। त बाबा पढ़ी जेको आहे सो थोरो आबदीदा थियो, ईअं हथ में रखी पोइ चई अम्मा हाणे तूं हुकुम कर, वट कैन आई डू फॉर यू। She said, Uncle, he always told me to take my guidelines from you. So Baba chayo to how I regret that he never followed this advice. ये बाबा चयस। खैर बाबा जो लुबे लुबाब इहो आहे त बेनज़ीर साहिबा के बाबा जो मशवरो हो त बाबा तूं हाणे नौजवान आहीं, तूं नई आहे सियासत में, तुंहिंजे पोयां हिकिड़े वॾी पावरफुल लेगेसी आहे ऐं माण्हुनि जो इमोशनल अटैचमेंट तोसां आहे। इहा टाइम आहे त तूं पाण खे मज़बूत कर पहिरें, ऐं मज़बूत करण जो मक़सदु आहे त तूं सिंध में पहिरें पाण खे कॉन्सनट्रेट कर, छॾ पाकिस्तान जे पॉलिटिक्स खे हाल फ़िलहाल, तूं सिंध खे पाण खे पंहिंजो मज़बूत कर ऐं सिंध में पंहिंजो फर्स्ट सेकेंड एंड थर्ड लाइन ऑफ लीडरशिप जनरेट कर। त तूं न हुजे त तुंहिंजे मार्फत या तुंहिंजे रिप्रेज़ेंटेशन में जेको आहे सो अहिड़ा एफिशिएंट लीडर्स हुजनि जेको प्रेशर मूवमेंट हलाए सघे। अक़ल जो इहो ई तक़ाज़ो हूंदो आहे। बाबा चवंदो त हो ची मिन खे पढ़ तूं, उहो कीअं पंहिंजो मोमेंटम हुन बरक़रार रखियो। सो चई पहिरें सिंध में तुंहिंजी पाड़ू मज़बूत थींदियूं, तोखे हिलाए न सघंदा। नेशनल पॉलिटिक्स तोखां परे ई कान्हे, तूं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी धीउ आहे, तोखे सॼी दुनिया थी ॾिसे पई, ऐं तूं जेको आहे सो जॾहिं बि तूं चाहींदीअं तूं पाकिस्तान पॉलिटिक्स में एंटर थी सघे थो। मूंखे पोइ उन महिल चई त अंकल जेकॾहिं मां पाण हाणे जेकॾहिं पाण खे सिंध में थी रखां त नेशनल पॉलिटिक्स खे ॾिसंदो। बाबा चयो इहो ई आहे वक़्तु, तो वटि ख़ुशकिस्मती आहे त तो वटि सीनियर्स जी सॼी ग्रुप आहे, पंजाब में बि सिंध में बि, बेशक सभु वफ़ादार न हुजनि पर ॿ बि हूंदा, टे बि हूंदा। इहे इन महिल हर को तोसां गॾु आहे। ऐं जीअं पीपल्स पार्टी जी जो हिन महिल पोज़ीशन आहे आवाम जे साम्हूं, तोसां केरु हाल फ़िलहाल त दगा कोन कंदो। हुननि खे जेको आहे सो इंटरनेशनल उन्हनि खे नेशनल पॉलिटिक्स में उन्हनि खे मोकिल त उहो रिप्रेज़ेंट कनि। तूं सिंध में पहिरें पाण खे मज़बूत कर। उन मज़बूती जे करे जॾहिं तूं नेशनल पॉलिटिक्स में वेंदीअ तोखे केरु हिलाए न सघंदो। पर जेकॾहिं तो न कयो इहो बि चईंसि, जेकॾहिं तो न कयो ऐं तूं इमीडिएटली हाणे हली थी वञे हुते नेशनल पॉलिटिक्स में, तोखे कॾहिं बि तूं आराम सां न वेही सघंदीअ, तोखे वेहण न ॾींदा, तूं पाण खे न बचाए सघंदी आफ्टर अ टाइम। हिते जी वर्किंग ई आहे।